सही तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजे मुल्क गोरख जे तमाम खूबसूरत व्यू बेहतरीन नज़ारो ज़बरदस्त नज़ारो अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत वागेड़ान खेरा खुशो तबियत सही दो यार मोयो तबियत की थोरो बूसड़ अचो सी में वेंदी दो चान खंग यो लेस और हिरे 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 आ हल्या 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 हाय कर हाय हल्या आप क्या आने गड़ी हल्या अब आए तो अब समझ माज जो छोटो बच्चो हले अपली 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 ए मुखे तमाम प्यारो दो तमाम प्यारो एकड़ी बीक लिखली कुत्तो सो हाँ पाण हलना थी किथे सेलर ते बाइक कढूं गाड़ी कढूं पोरी आवा पो हलूं सेलर ते तू हलंदे हाँ हे बंदो सेलर ते मोहन चंगो मोटो हल हाय कर हाणे हल हाणे बाय कर अब हल हाणे असां हलूं गाड़ी कढूं तव्हां मिलूं था रोड ते भाईजान 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 मिलियो हम सुबह जो जाल वञा पोइ सेलर ते ठीकु आहे वालो सां टाइम घणो थियो 9 था थियनि वरी तव्हां हिमत पोइ हाणे वञूं था घोट साहब सां गॾु वञूं था हिकिड़े दोस्त ॾे उते वेंदासीं गप्पे शप्पे लॻाएंगे देख भाई घोट अल्लाह करे मैं बस यार दुआ कयो असां शादी जे घोट हे घोट ऐसा घोट नहीं तो संगत हाणे पाण वञूं था घर ॾिसो राति जो खानपुर असांजो खानपुर जूं रोशनियूं ॾिसो असल में तेज़ ॿरंदियूं आहिनि पर सियारो आहे न उस घटि थी लॻेनि तॾहिं घटि थियूं ॿरनि सो अॼु मां तव्हांखे ॾेखारींदुमि माना असां अॼु खां घणा साल अॻु में भाऊ घणो टाइम थियो हूंदो छाजो इहो जो गोरख ते हलिया हुआसीं 4 साल थी विया हा अॼु खां 4 साल या 5 साल सम्झो अॻु में जी वीडियो असां विया हुआसीं गोरख ते इंजॉय करणु उते वीडियो मोड़ उहे कोन्हनि की उसां वटि पियूं आहिनि त मां अॼु ॾिठियूंमांसि मां चयो मूंखे ॾे त मां पंहिंजे प्यारनि सां शेयर कयां वरी हल वञी तव्हां कंडीशन ॾिसो भाऊ जल्दी हाणे असांने व्हाट्सअप कयो त वञूं था पिया घर वरी वञूं ब्लॉग एडिट वग़ैरह कयूं वरी तव्हांजे लाइ पोस्टिंग कयूं वरी तव्हां ॾिसो लाइक कयो व्यू ॾियो सो ॿियो शॉट तव्हांखे उहो ई ॾेखारींदासीं गोरख वारो ठीकु आहे ओके
साईं तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजे महिल गोरख जे तमामु ख़ूबसूरत व्यूज़ में जी जी तमामु ख़ूबसूरत व्यू में आहियूं। हे शाम कमरानी हे दो उर्फ रहीम बख्श सुमरो प्लस में हे साईं हसनैन कमरानी हे वञी रहियो आहे अंदर। तमाम है आखिरी पॉइंट हे तव्हां बेनज़ीर व्यू पॉइंट ॾिसी रहिया आहियो हिनमहिल। आखिरी मंजर ज़िंदगी में फर्स्ट टाइम मां फ्रेंच रखी आहे। सही लगे न वाला है तव्हांखे सही लॻे न लॻे पर मूंखे कुझु न कुझु सही लॻी रही आहे। हिते हिनमहिल असां व्यू ॾिसी सी लॻी रहिया आहियूं। हिनमहिल असांखे गोरख तमामु सी आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो हे व्यू तव्हां ॾिसो। तव्हांखे मां ज़ूम करे ॾेखारियां ते ॿकरियूं जबल जूं चोटियुनि ते पंहिंजो खाधो खोराक करे रहियूं आहिनि। ठीकु आहे हे तव्हांखे व्यू जी ट्रिप ॾेखारींदुमि। नेक्स्ट ट्रिप तव्हांखे ॾेखारींदसि मां अॻिते हली। नेक्स्ट ट्रिप मां तव्हांखे अॻिते हली ॾेखारींदुमि। तमामु बहितरीन रिज़ल्ट। हलो नमाज पढ़ूं अब माजिद ते कीअं खिलाई कसम जाई ॿुधाई ओके दे दिया या खिली पागल थी मां नहीं तो कीअं व्लॉगिंग न करे जड़ कटाई ॾिसो वरी भई सुभाणे वारी व्लॉग में माजिद ॾेखारींदुमि। ॾिसो इंसान केॾो चेंज थो थी वञे। मां सवले तव्हांखे 5 साल ॿुधाया पर इहा 2000 कोरोना जेको आई न उन खां साल खनि पोइ मतिलबु 2000 आई थिंक 2020 जी वीडियो अथव। 20 मतिलबु ॾिसो 3-4 सालनि में केॾो इंसान चेंज थो थी वञे यार। बहरहाल वाजिद ते वरी उहे खिलाई यार संगत ये झोपड़ी लगल बेनज़ीर व्यू सामो हे बाए होटल आहे शायद समर रेस्टोरेंट फैमिली सां नज़ारो अथव बेहतरीन नज़ारो ज़बरदस्त नज़ारो ॾिसी आयो असांजो कैमरामैन ॾिसो शौक़ था न भरनि। जे थी काॾे मज़ो वॾो लॻो पियो सुकून आहे। 6 लॻी 10 मिंट थिया न त फिनिश थी वियो। हेॾे वेंदासीं संगत गोरख वारा वीडियो ॾिठो उमीद थो कयां पसंदि आया हूंदव। सो ॿी इहा बि उमीद थो कयां जो ब्लॉग तव्हांखे पसंदि आयो हूंदो सुठो लॻो हूंदो। जे पसंदि आयो सुठो लॻो आहे महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो। सुठा कमेंट कयो। ये वीडियो ॾिठान वरी मुंहिंजो मतिलबु मूड ठहे थो गोरख ते चकर लॻे यको न आई हुई ब्यास जेको तव्हां ॾिठा आहिनि। सो हिते व्लॉग एंड था कयूं वरी इंशाल्लाह तव्हां सुभाणे मुलाक़ात थींदी हिकु नए व्लॉग में। सो माशाल्लाह दुआ में याद अस्सलाम वालेकुम। भारत थो हिकिड़ी यार इहो कयोसीं इहो जेको सब्सक्राइब वग़ैरह ठीकु आहे माशाल्लाह।